अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार आया दानिश खुश्क अवांखे दादू मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। अफ़सोसनाक वाक़ियो आहे दादू मां त जोही जे ॻोठ करम अली जमाली में वहशी इंसान पारां बेज़बान जानवर बकरीअ सां ज़्यादती जो वाक़ियो साम्हूं आयो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां ताईं पहुचायूं पिया त दादू जे तालके जोही जे ॻोठ करम अली जमाली में वहशी सफ़त इंसान बेज़बान जानवर बकरीअ सां ज़्यादती कई आहे। बकरी जे मालिकनि एहतजाज कियो आहे। बकरी जो ज़ना जो जो केस है वो जोही थाने से दाखिल किया हुआ है। अवां ताईं अफ़सोसनाक ख़बर है दादू मां पहुचायूं पिया त दादू जे जोही तालके जे ॻोठ करम अली जमाली में ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है, जिथे जवाबदार बेज़बान जानवर बकरीअ सां ज़्यादती कई है। उन हवाले सां असां राब्तो कियो आहे पंहिंजे जोही जे रिपोर्टर इस्माइल पीरज़ादो सां, त उनखां मालूम कंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी इस्माइल, आगाह कजो, ही जेको अफ़सोसनाक वाक़ियो जोही में पेश आयो आहे, छा तफ़सील आहे नवां वटि? जीअं त ही जोही लॻ ॻोठ करम अली जमाली में रहंदड़ आहिनि गोपांग कबीले सां वास्तो रखनि था। उतां हिकु मुस्मात लेला गोपांग जोही थाणे ते दायो आहे त असांजे घर ॿाहिरां बकरी ॿिठी, जंहिंखे जमील नाले शख़्स जेको आहे बकरी खे वठी हित जोड़ सां ज़्यादती करे पोइ असांजे मथां पहुतासीं। औरतूं हुयूंसीं, मर्द असांजा घर में न हुआ। असां हिनखे पोइ भॼी वियो हुतां। उन खां पोइ हिननि थाणे ते फ़रियाद दाख़िल कयो। थाणे वारनि जेको आहे उन मुस्मात औरत खे लेटर जारी कयो त मेडिकल कराइण जे लाइ, बकरी जी मेडिकल जे लाइ लाइव स्टॉक खाते जोही जे मोकिलियो। उते रिपोर्ट ॾिनी। उते जेको आहे सो 12 बजे खां वठी 5, 6, 7 ताईं इंतज़ारु कंदा रहिया, पर डॉक्टर फ़ोन खणण लाइ तयारु न हो। ऐं थी सघे थो आचर जॾहिं हुजे, पर एमरजेंसी में शयूं थींदियूं आहिनि। ऐं हे माना पोइ हुननि ॻोठाणनि एहतजाज कयो हुनजे जवाबदार जी गिरफ़्तारी जे लाइ। अञा ताईं जेको आहे जोही पुलिस जवाबदार खे बकरी सां ज़्यादती जे इल्ज़ाम में जेको हेठि आयल आहे जमील, उनखे अञा ताईं गिरफ़्तार न कयो आहे। वॾी महिरबानी इस्माइल, अवां आगाह कयो। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर हुई दादू जे तालके जोही जे ॻोठ करम अली जमाली में वहशी सफ़त इंसान बेज़बान जानवर सां बकरीअ सां ज़ना कयो आहे, जंहिंजो केस पिणु दाख़िल कयो आहे। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे।